का पेरा ही मारियो हुते। असांखे इहो ई लॻे पियो त शायदि असां दौलतपुर जे आसपास मारिजी वेंदासीं। उन मां एतिरो ई मुतमिन आहियां या त मुंहिंजो कंहिं रोड रस्ते ते लाश मिलंदो, मां मारिजी वेंदसि। परवीन रिंद को अभी भी तक इंसाफ नहीं मिल रहा। वजह क्या है? वजह यह है कि यहाँ पाकिस्तान में ताकतवरों के लिए इंसाफ है, गरीबों और बेपहुंच लोगों के लिए कोई इंसाफ नहीं है ये पाकिस्तान में। न्याणी अॻिते नथी वधी सघे, जेकॾहिं नथी वधी सघे त असांखे ॼमण खां पहिरियों ई मारियो हुजे। असांखे इहो ई लॻे पियो त शायदि असां दौलतपुर जे आसपास मारिजी वेंदासीं। उन मां एतिरो ई मुतमिन आहियां या त मुंहिंजो कंहिं रोड रस्ते ते लाश मिलंदो, मां मारिजी वेंदसि। परवीन रिंद का केस अभी दौलतपुर ट्रांसफर किया जा रहा है। परवीन रिंद का कहना है कि ये 62 लोग हैं और हमें रास्ते में मरवा देंगे, तभी हमारे केस को दौलतपुर ट्रांसफर किया जा रहा है। वैसे तो मुझे उम्मीद है कि मुझे इंसाफ मिलेगा, मगर केस को ट्रांसफर देखते हुए मुझे इंसाफ की कोई उम्मीद नहीं लगती। आइए नाज़रीन चलते हैं, उनसे बात करते हैं मज़ीद उसने क्या कहा। अदालतुनि ते पूरो एतबार आहे, इंशाअल्लाह मूं समेत सिंध जी हर न्याणी सां ज़रूरु इंसाफ़ थींदो। मां सम्झां थी त ग़रीब जो ॿारु न पढ़ी थो सघे, न ऑफिसर थो थी सघे। ॾिसो, मूंखे 9 फरवरी जो वाक़ियो आहे, लेकिन हिनमहिल ताईं मां सफ़र बि आहे 1 ईयर मूंखे कंप्लीट थी वियो आहे, ठीकु आहे। ऐं इंशाअल्लाह मूंखे कोर्टनि ते पूरो यकीन आहे, मूं समेत सिंध जी हर न्याणी खे तहफ़ुज़ मिलंदो। मुंहिंजी तालीम रुकिजी वई आहे, मां उन जे लाइ जज साहब खे रिक्वेस्ट कई। इंशाअल्लाह मूंखे कोर्टनि ते पूरो यकीन आहे, मूंखे इंसाफ़ बि ॾींदा, मुंहिंजे अॻिते तालीम बि कंटिन्यू थींदी। मां चीफ जस्टिस साहब खां एतिरो पुछंदसि, जहाँ मज़दूर जी धीउ, मज़दूर जो पुटु खणी नथा सघनि, छा हिन सिंध में न्याणी अॻिते नथी वधी सघे? जेकॾहिं नथी वधी सघे त असांखे ॼमण खां पहिरियों ई मारियो हुजे, बजाए जो असां वेशी दरिंदनि जे हथारूं मरिजूं। असांखे पंखे ते लटकायो वञे, पोइ चयो वञे ख़ुदकुशी आहे, असांखे पहिरियों ई मारियो वञे। ॾिसो, बसि उन मां एतिरो ई मुतमिन आहियां या त मुंहिंजो कंहिं रोड रस्ते ते लाश मिलंदो, मां मारिजी वेंदसि। शायदि उहो इंसाफ़ मिले, शायदि। ट्रांसफ़र एप्लीकेशन नंढड़ी जी दाख़िल कराई हुई, त असांजे उते जेको आहे नवाब शाह वञण में थ्रेड्स आहिनि। असां ते उते लाइव जेको आहे सो असांजे थ्रेड ॾिना था वञनि। असां उते वञूं था नवाब शाह, त असांजे पोयां अॻियां पोयां गाॾियूं लॻायूं थियूं वञनि, असांखे लाइव असलो ॾसियो थो वञे त तव्हां जेकॾहिं हिते कोर्ट में ईंदो त तव्हां मारिजी वेंदो। इन जे लाइ असां हिते एप्लीकेशन ट्रांसफ़र एप्लीकेशन विधी त असांजो साधू केस ट्रांसफ़र कयो वञे, या अदरवाइज़ अॼु असां अदालत खे चयो त या त असांजो हैदराबाद में केस ट्रांसफ़र कयो वञे, त असीं जीअं पंहिंजो केस जेको आहे सो कानून जे मुताबिक़ लड़ी सघूं। ऐं असांखे थ्रेड्स आहिनि, इन करे असीं वञी नथा सघूं। ऐं असांखे जेकी मिलियल सिक्योरिटी हुई उन मां जेको आहे कॾहिं मिले थी, कॾहिं कोन थी मिले। ऐं असांखे इलाही सारा थ्रेड्स आहिनि। हाणे कोर्ट सगोरी फ़ैसिलो कयो आहे त बाबा हाणे हू जेको आहे सो हैदराबाद नथा अची सघनि, हू लेटी आहिनि शायदि, ऐं उनखां पोइ जेको आहे उन्हनि खे मुश्किलात थी थिए हेॾे अचण में, ऐं दादू बि न अची सघंदा। इन जे करे असीं जेको आहे सो दौलतपुर केस खे ट्रांसफ़र था कयूं। असांखे जेको अदालत जो हुकुम आहे उहो सरअखियुनि ते आहे, असां जेको आहे क़बूल था कयूं। ऐं असांखे जेको आहे सो अदालतुनि में उमेदु आहे त इंशाअल्लाह ज़रूरु असांजो इंसाफ़ थींदो। ऐं ॻाल्हि इहा आहे त असांखे इहो ई लॻे पियो त शायदि असां दौलतपुर जे आसपास मारिजी वेंदासीं। बसि हू वॾा माण्हू आहिनि, हू रूलिंग पार्टी जा माण्हू आहिनि, ऐं हुनजो जेको आहे सो रूलिंग पार्टी सां वास्तो आहे। का कंहिं सेनेटर जी भाइटी आहे, त का जेको आहे सो कंहिं हिकिड़े बैरिस्टर जी जेको आहे सो घरवारी आहे, ऐं का वरी जेको आहे सो कंहिं MP जी माइटियाणी आहे। इन जे करे असां ग़रीब जा ॿार आहियूं। असांजी न्याणी जेको आहे हिकिड़ी मज़दूर जी धीउ आहे, हुनजे करे हिन सां इंसाफ़ अलाह कंदो थींदो। असांखे अदालतुनि में उमेदु आहे, बाक़ी अदरवाइज़ असांखे का बि जेको आहे सो उमेदु नज़र नथी अचे। असीं मायूस थी विया आहियूं
ऐं असां मायूस आहियूं ऐं असांखे इहो ई पियो लॻे त शायदि असांजी ज़िंदगी जा ॾींहं घटिजी चुका आहिनि, असांजी न्याणी असां जेको आहे सो दौलतपुर जे आसपास क़तल थी वेंदासीं, छो त हीअ जेके जवाबदार आहिनि उन्हनि जो दौलतपुर में ॻोठु आहे, ॾाहिरी कबीले सां जेको आहे वास्तो रखनि था, उहो ॾाहिरियुनि जो जेको आहे सो उते कबीलो आहे, उते ॾाहिरी कम्यूनिटी जेको आहे सो तमामु घणी आहे दौलतपुर में, जिन करे असांखे उते क़तल करण जो तमामु घणो ख़र्चो आहे, पर कोर्ट जो जेको हुकुम आहे उहो असांखे अखियुनि ते आहे ऐं असीं क़बूल था कयूं। इंशाअल्लाह असां जेको आहे सो कानून जे मुताबिक़ केस लड़ंदासीं, असांखे अदालतुनि ते एतमाद आहे, इंशाअल्लाह असांजो ज़रूरु। जी हाँ नाज़रीन, आपने परवीन रिंद और उसके वालिद साहब की आपने बात सुनी। उनका यही मानना था कि हमें रास्ते में मरवाया जाएगा और ये ताकतवर लोग हैं। वैसे तो उम्मीद है, मगर उम्मीद के चांस कम ही लग रहे हैं और हम अपील करते हैं हाई अथॉरिटी को कि इनके साथ इंसाफ किया जाए। कब तक ये मुज़लिम कानून के कटर से बाहर घूमते फिरेंगे और कब इंसाफ मिलेगा परवीन रिंद को। न्याणी अॻिते नथी वधी सघे, जेकॾहिं नथी वधी सघे त असांखे ॼमण खां पहिरियों ई मारियो हुजे। असांखे इहो ई लॻे पियो त शायदि असां दौलतपुर जे आसपास मारिजी वेंदासीं। उन मां एतिरो ई मुतमिन आहियां त मुंहिंजो कंहिं रोड रस्ते ते लाश मिलंदो, मां मारिजी वेंदसि। मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें।